अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जी बहितरीन फिल्म ईंदड़ जेका हिन ईद ते रिलीज़ कई वेंदी त पहिरें ॾींहुं 2 वॻे सिंध टीवीअ ते त हिन फिल्म जे बारे में मूंखां दोस्त सुवाल कयो त हिन फिल्म जो मेन रोल कहिड़ो कंहिंजो आहे त हिन जो जेको हीरो आहे उहो फिल्म में कहिड़ो अदाकार त हिन जे फिल्म में ॿिया बि निसार शाह ज़फ़र इस्कानी सत्तार लाड़ ज़ुल्फ़कार बुर्दी ॿिया केतिरा ई सीनियर अदाकार आहिनि पर हिन में जेको हीरे जो किरदारु अदा करे उहो कहिड़ो आहे त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन फिल्म में जेको मेन किरदारु अदा करे उहो आहे अब्बास गुल उदाणी त अब्बास गुल उदाणी हिन फिल्म जो हीरो हूंदो। तव्हां टेलरनि में ॾिठो हूंदो अब्बास गुल उदाणी खे हिन में मेन रोल ॾिनो वियो आहे फिल्म में त ॾिसूं त हीअ फिल्म अब्बास गुल जी केतिरी कामयाबु थिए थी। हिन खां अॻु में बि अब्बास गुल उदाणी लीड रोल में फिल्मूं कढी चुको आहे पर उहे काफ़ी कामयाबु थियूं। हीअ बि ॾिसूं फिल्म केतिरी कामयाबु थिए थी पर काफ़ी माण्हू इहो अंदाज़ो लॻाए रहिया आहिनि त हीअ फिल्म सुपर हिट साबित थींदी सिंध टीवीअ जी। त हीअ जी वीडियो।